नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मोरो खां ख़बर ॾींदा हलूं त मोरो में पोरियत पारां वापडा सिपको मोरो जे गैर क़ानूनी कुर्सी ते वेठल SDO मीटर रीडर जी ज़ातियुनि ख़िलाफ़ नज़ीर अली बुरड़े जी अॻुवाणी में 43 ॾींहं बि अलामती बुख हड़ताल जारी है। इन मौक़े ते पोरियत कलंदर फ़क़ीर नज़ीर अली बुरड़ो, मोहम्मद खान कलोड़ो ऐं फालो ज़रदाती, हाजी खान समो, मुमताज़ मोराई साफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त मोरो में वापडा सिपको जूं नाजाइज़ियूं तमामु घणियूं थी वियूं आहिनि। हर महीने हर माण्हू ॾे लखें हज़ारें रुपयनि जा बिल उमाणे वञनि था। गैर क़ानूनी कनेक्शन ॾींदड़नि खे मंथली वसूल कई वञे थी। असांखे 43 ॾींहं गुज़री विया आहिनि, एहतजाज कंदा अचूं पिया पर केर बि इंसाफ़ करण वारो न आहे। हिन चयो त सिपको मोरो जो SDO फारूक, मीटर रीडर अली गुल लाखो, शाहनवाज़ मला, गुलाम मुस्तफ़ा सुमरो, आशिक रांझियाणी, जिन खे सिपको अमलदारनि जी पुठ भराई हासिल आहे। हिननि मोरो जे बिजली जे ग़रीब सार्फ़िन सां वॾो ज़ुल्म कयो। हिन जे बिलनि में नाजाइज़ डिटेक्शन, नाजाइज़ रीडिंग, नाजाइज़ बिल लॻाए हुननि खे लखे रुपए जो कर्ज़ी कयो आहे। बिजली चोरी पाण कराए वापडा हुकूमत ऐं आवाम खे नुक़सान ॾे लखे रुपया पाण कमाइनि था, कर्ज़ो वरी अवाम खां वसूल कनि था, पर हिननि जे ख़िलाफ़ केर बि कार्रवाई करण जे लाइ तयारु न आहे। हिननि वज़ीर आज़म पाकिस्तान, सुप्रीम कोर्ट, चीफ जस्टिस पाकिस्तान, नेब खां मुतालबो कयो आहे त मोरो जे मीटर रीडर ऐं सिपको अमलदारनि ख़िलाफ़ सख़्त खां सख़्त कार्रवाई करे हुननि खे कानून जी गिरफ़्त में आंदो वञे ऐं बिजली जे ग़रीब सार्फ़िन सां ज़ुल्म ज़ातियूं बंदि कयूं वञनि ऐं लखें रुपयनि जा कूड़ा बिल ख़तमु कराए इंसाफ़ कयो वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।